चांडे वटि केतिरियूं मेहूं हुयूं ऐं उन खां अलावा जलाल चांडे वटि केतिरा नौकर कमु कंदा हुआ। उन मां हिकु नौकर जी कहाणी असां तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तो। जलाल चांडे वटि उन नौकर जो पीउ छाजे लाइ जेको आहे सो मेड़ वठी आयो ऐं जलाल चांडे खे छा पियो चए दोस्तो, मुकमल तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सुठो कमेंट ॾेई पंहिंजी राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। तव्हांखे ख़बर आहे दोस्तो त जलाल चांडियो अहिड़े घर में पैदा थियो, मालमंद वारे जेको आहे सो घर में पैदा थियो। जलाल चांडियो जॾहिं नंढो हुयो त उन जो पीउ जेको आहे सो हाजी फैज़ मोहम्मद चांडियो ख़ुशि हूंदो, हाजी हूंदो ऐं उन वटि माल मता पंहिंजो हूंदो हुयो। त जलाल चांडियो नंढे हूंदे पढ़ण बि वेंदो हुयो ऐं मेहूं चारण बि वेंदो हो। जॾहिं जलाल चांडियो वॾो थियो, ॻाइण जी तरफ़ आयो, त तॾहिं बि जलाल चांडियो शौक़ीन हुयो। मेहूं वग़ैरह जलाल चांडे वटि हूंदियूं हुयूं। त पोइ जलाल चांडे हिकिड़ो धनार रखियो हो पंहिंजे मेहन चारण जे लाइ। उन धनार जो वाक़ियो अॼु तव्हां सां पेश कंदासीं इन वीडियो में दोस्तो। धनार ग़रीब हुयो ऐं माछी हुयो ज़ात जो धनार ऐं जलाल चांडे जूं मेहूं चारींदो हुयो। त पोइ जलाल चांडे वटि हिकिड़े ॾींहुं उन धनार जो पीउ आयो मेड़ वठी। त जलाल चांडिया हिन जी ॿांह वॾी थी वई आहे ऐं जेके मुंहिंजा माइटनि जेके हिननि खे ॿांह मिलियल आहे उहे चवनि था जल्दी हिन जी शादी करायो, न त असां पंहिंजी ॿांह हिन मां खसे करे ॿिए खे ॾेई था छॾियूं, या त हिन जी पंहिंजी शादी करायो। लेकिन मूं वटि मजबूरी आहे, मूं वटि पैसा कोन्हनि के, मूं वटि जेको आहे सो माल मिल्कत कोन्हे, कमिरो बि कोन्हे ठहियलु हिन जो, त हिन जी शादी कीअं कराइजे। त पोइ जलाल चांडियो हिकु सखी माण्हू हुयो ऐं जलाल चांडे जे हथ में पैसा ॾोकड़ बि हुया। त पोइ जलाल चांडियो उन खे भाकुर पाए दोस्तो, उन धनार जे पीउ खे भाकुर पाए चयो त चई, ए वॾा तूं ॻणती न कर, हे जीअं तुंहिंजो पुटु आहे ईअं सम्झ त हे मुंहिंजो बि पुटु आहे ऐं हिन जूं जेके बि ज़रूरतूं थींदियूं इनशाला मां पूरियूं कंदुसि ऐं तूं वञी जेको आहे पंहिंजी शादीअ जी तयारी कर। त पोइ ईअं ई थियो दोस्तो। जलाल चांडियो उन्हनि वटि वियो जंहिंजी ॿांह ॾिनल हुई उन धनार खे। उन्हनि जे घर वियो ऐं उन न्याणीअ खे मथे ते हथु रखी रओ पाराए ऐं चई त न्याणी तूं ईअं सम्झ त जीअं हिन जी जेको आहे सो नुंहुं आई, ईअं सम्झ मुंहिंजी बि नुंहुं आई, मुंहिंजी बि धीउ आई, तूं ॻणती न कर, जेको तुंहिंजी शादीअ ते ख़र्चु पखो थियो ऐं सभु मां कंदुसि। ऐं छोकिरे खे भाकुर पाए धनार खे चई त वञी शादीअ जी तयारी कर। कपिड़ा लटा बि वठी ॾिनईसि ऐं उन खां अलावा घर कमिरे जे लाइ बि पैसा ॾिनईसि, कमिरो बि ठही वियो ऐं जेको आहे सो कपिड़ा बची विया दोस्तो। धनार जी शादी धूम धाम सां थी वई। पोइ जलाल चांडियो जॾहिं उन्हनि जे घर वियो धनार जे, त पोइ जेको आहे सो जलाल चांडे खे पहिरें पई भाकुर पाए मिलिया ॿई ज़ाल मुड़ुसु ऐं उन खां अलावा जलाल चांडे उन माईअ खे मथे ते हथु रखी चई, पुट तोखे जेका बि शइ घुरिजे मूंखां घुरिजां, हिन खे तंग न कजां, हे ग़रीब आहे, ईअं सम्झ त तूं हे मुंहिंजो पुटु आहे, तूं मुंहिंजी धीउ आहीं, जेका शइ तोखे खपे ज़रूरत मुताबिक़ मूं ॾे नियापो कजां, मां तोखे सभु शयूं वठी ॾींदुसि। त दोस्तो जलाल चांडे जा खोड़ सारा वाक़िया मौजूदु आहिनि ऐं जलाल चांडियो हिकु सखी माण्हू हूंदो ऐं जलाल चांडे वटि को बि ग़रीब गुरबो वेंदो हुयो। जलाल चांडे कॾहिं बि कंहिंखे ख़ाली न मोटायो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने